अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाढ़ी लोई, ॿारनि लाइ परॾेही कहाणियुनि जा तर्जुमा, सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद, 2023। कुईअ जी शादी, जापानी लोक कहाणी। ओटोसान ऐं ओकासान जापान जे हिकु स्टोर हाउस में रहंदड़ ॿ पोड़ा कुआ कुई हुआ। ओटोसान कुओ काफ़ी अमीर हो। हिन वटि चांवरनि जो हिकु गोदाम हो जेको हिन चांवर मेड़े मेड़े पंहिंजी ॿिर में भर में तामीर कयो हो। ओकासान संदसि ज़ाल बि ॾाढी होशियारु कुई हुई, हूअ बि संदसि ॿांह ॿेली हुई। साणनि संदन नाव जो मुख्य सबबु संदन धीअ हुई, अछी उजरी, नरम सुहिणी। उन कुईअ जूं अखियूं बेहदि ख़ूबसूरत ऐं चिमक भरियल ऐं नाज़ुक गुलाबी नक ॾाढो प्यारो हो। हू एॾी त सुहिणी हुई जो परे परे जे रियासतुनि जा कुआ संदसि हथु घुरण लाइ कही ईंदा हुआ। पर ओटोसान ऐं ओकासान उन ॻाल्हि जे हक़ में ई कोन हुआ त पंहिंजे परियुनि जहिड़ीअ धीउ जो हथु कंहिं आम कुए जे हथ में ॾियनि। इहो नामुमकिन आहे। को बि आम कुओ असांजे नियाणीअ जे लाइक़ु कोन्हे। हिननि रड़ कई, असांखे कंहिं ख़ासि वर खे ॻोल्हणु घुरिजे। असां पंहिंजी नियाणीअ जो रिश्तो जापान जे ताक़तवर तरीन हस्तीअ सां कंदासीं। सो हिननि चइनी तरफ़नि ॻोल्हा शुरू कई ऐं ओचितो संदन नज़र उभ में चमकंदड़ मुहबतनि भरे सिज ते पई। सिज खे छो न पंहिंजी नियाणी ॾियूं, हिननि ख़ुशीअ विचां नारो हयूं। उहो ख़्यालु त वाह जो हो। बसि साईं, हिननि पंहिंजी धीअ खे हिकु बहितरीनु वॻो ठकायो। अहिड़ी ख़ूबसूरत कुंवार कुअनि पंहिंजी सॼी उमिरि में कोन ॾिठी हुई। हाणे मूंखे उहा ख़बर कान्हे त सफ़र उहो कीअं थियो। बाक़ी टई सफ़र कंदा रहिया तव्हांजो वञी सिज ताईं पहुता। पीउ सिज अॻियां झुकंदे झीणे आवाज़ में अर्ज़ु कयो, इज़त माब ऐं रहमदिल सिज, तूं हिन धरतीअ ते ताक़तवर तरीन हस्ती आहीं। असांजी धीअ क़बूल कर, छो जो असांजी उहा ख़्वाहिश आहे त तूं असांजे नियाणीअ जो घोटु थिए। सिज मुसलसल मुड़कंदो रहियो। ॾांहुं ॾिसंदे चयाईं, तव्हां ॾाढा रहमदिल आहियो। मां तव्हांजे उन रिश्ते लाइ थोराइतो आहियां, पर मां हिन धरतीअ ते ताक़तवर तरीन हस्ती न आहियां। उहा अञा बि ॿी शइ आहे। ओटोसान ऐं ओकासान जा वात हैरत मां फाटी विया। उहो वरी केरु आहे? उहो कियोमो, यानी ककर। मां त धरतीअ खे गर्मी थो पहुचायां, पर जेॾी महिल ककर ॿाहिरि निकिरी अचनि ऐं मूंखे ढकियो विझनि त मां बिल्कुलु बेवस हूंदो आहियां। ख़ैर ख़ैर, ओटासान ऐं ओकासान हिक ॿिए ॾांहुं ॾिठो। उहो सच बि आहे, उन में कहिड़ो शक आहे। सो हू सिज अॻियां झुकी ऐं पंहिंजी धीउ खे वठी ककर वटि पहुता। क्योमोसान, क्योमोसान, ककर साईं, ककर साईं, तूं हिन धरतीअ ते ताक़तवर तरीन हस्ती आहीं। असांजी धीअ खे पंहिंजी ज़ाल क़बूल कर। मूं लाइ सोचण जी महिरबानी, ककर वराणियो, पर हिते त मूंखां बि ताक़तवर हस्तियूं वेठियूं आहिनि। मां हूअं त काफ़ी ताक़तवर आहियां, पर ओसी ताईं जेसी ताईं कीज़ हवा नथी अचे। बसि हुन जो अचणु ऐं मुंहिंजो भॼणु। बिल्कुलु बिल्कुलु, ओटोसान ऐं ओकासान खे ॻाल्हि सम्झ में अची वई। हू सिधा हवा वटि हलिया आया। कीज़मा, कीज़सान, कीज़सान, हवा साइण, हवा साइण, तूं जापान जी ताक़तवर तरीन हस्ती आहीं। असां पंहिंजी धीउ तोखे परणाइण लाइ आंदी आहे। महिरबानी नंढड़ा कुओ, पर मां ताक़तवर तरीन न आहियां। मां मञा थी त मां ॾाढा गुघाट करे हलंदी आहियां, पर जॾहिं बि मां कंहिं ताक़तवर भित सां टकराईंदी आहियां त मूंखे ई शिकस्त थींदी आहे। हाणे मां ताक़तवर तरीन थियसि। ओह, इहो त बिल्कुलु सच आहे। माइटनि थधो साहु खयूं। असांखे भित सां मिलणु घुरिजे। ख़ैरु साईं,
हणंदा मारींदा हू भित वटि पहुता ऐं खेसि संदनि धीअ सां शादी करण लाइ चयऊं। महिरबानी, हिन वराणियो, पर अञा बि हिकु ॿी हस्ती आहे। मां हूअं त काफ़ी सख़्तु ऐं मज़बूत हूंदी आहियां, पर जेॾी महिल कुआ मूंखे टुकीनि था उन महिल मां बिल्कुलु बेवस थियो पवां। तव्हांजो मुंहुं में ॿिर ठहियो पवनि। मां कुअनि खे किथां थी पुॼां। ऐं उन महिल ग़रीब धीअ कोई बिल्कुलु थकिजी पई। संदसि गल लड़की पिया ऐं अखियूं ॻोढ़नि सां टिमटार थी वियूं। अम्मा बाबा, मां पंहिंजे पाड़े वारे कुए चोसोकीअ जी ज़ाल थींदसि। छा थियो जेकॾहिं हू हिकु आम कुओ आहे? पर उन महिल पीउ माउ जा ख़्याल कुझु फिरियल हुआ। बिल्कुलु न, केरु थो चवे त हू आम कुओ आहे? कुझु ॾींहं अॻु त हुन कैप्सन यानी भित साइण में हिकु वॾो सोराख़ कयो हो। हाणे ॿुधाए, हू ताक़तवर तरीन कुओ कोन्हे? बसि साईं, हाणे हू चोसोकीअ ते ॾाढो नाज़ा हुआ। हू रहंदो बि त बिल्कुलु भित परियां हो। उहा शादी ॾाढी बहितरीनु थी ऐं चवनि था उन ॾींहुं कंहिं महिल सिज थे निकितो त केॾी महिल ककर थे आया ऐं केॾी महिल त हवा बि थे घुघट कया। हा साईं, भित साइण बि पाण में थियल ॿिर में उन शादीअ खे ॾिसी ख़ुशि पई थी। छपियल गुलफुल, सेप्टेंबर 1982।